मूंखे पंहिंजी धीउ ते फ़ख्रु आहे। अहिड़ा करतूत ॾिसण ऐं ॿुधण खां पोइ बि यकीनन तव्हांखां ग़लतफ़हमी थी आहे। बस बस बैरिस्टर, ये तुझी कोर्ट ना है जो तूं दलाल ॾेई करे सफ़ाई पेश कंदे। मूंखे इन जो फिकर थी रहियो आहे त किथे उन्हनि घटि वटि न ॻाल्हायो हुजेसि। मासी तव्हां सही था चओ, हू आहिनि ई अहिड़ा, हुन मां का बि उमेद जी तवक़ो नथी रखी सघिजे। जी जमील साहब, छा नोटिस? छा जो नोटिस? फैक्ट्री गैर कानूनी आहे? छा मतलब तू छा थो चईं पियो? ऐं तूं हिननि जी ॻाल्हि करे रही आहीं? अच मूंसां गॾु। छोकिरा, तूं कंहिंजी इजाज़त सां हिते आयो आहीं? मां पंहिंजी कज़न खे वठण आयो आहियां। इन में मूंखे कंहिंखां बि परमिशन वठण जी का ज़रूरत न आहे। महविश असांजी नुंहुं आहे। वाह जो क़दुरु कयो अथव आंटी महविश जो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।